राजकोट में बदामी खिलाफ पीपी शहीद भुट्टो तरफा बी सेक्शन पुलिस खिलाफ सिजाउल रेलवे फाटक वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते फैज़ महंगल, सिकंदर सुमरो, ज़ुल्फ़कार मक्सी ऐं ॿियनि चयो त बी सेक्शन पुलिस जी हद में बदआमनी वधी वई आहे। पुलिस ॾुआरनि खिलाफ को बि क़दम न थी खणे। असां जे कारकुननि अब्दुल सत्तार बिरोई खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया आहिनि। वाक़िए खे 14 ॾींहं गुज़री विया आहिनि। बी सेक्शन पुलिस कख खणी बीणो बि न कयो आहे। रोज़ानो फुरूं मोटरसाइकिलूं ऐं मोबाइल फ़ोन फुर करे वञनि था। पुलिस शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थी वई आहे। हुननि डीआईजी लाड़काणे खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। गुलज़ार में चांडियो कोशिश डिजिटल शदादकोट।